जखमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखियाणी की रिपोर्ट मुताबिक जेयूआई पारां सिंधु दरिया ते कैनाल नामंजूर ज़िले अमीर डॉक्टर एच अंसारी की अगवानी में मुज़ाहिरो मार्च ऐं धरणो नारा गैर कानूनी कैनालन सां सिंध जी 50 लख एकड़ ज़मीन ख़ैराबाद थींदी। ख़बर मूजिब जमियत उलमा इस्लाम पारां सिंधु ते डैम या कैनाल ठाहिण जी साज़िश ख़िलाफ़ एक एहतजाजी मुज़ाहिरो ज़िले अमीर डॉक्टर एच अंसारी, ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीम लाबिरोही, डॉक्टर खलील अहमद खोसो, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, अब्दुल कादिर चन्ना, हाजी नज़ीर अहमद मेंगल, इनायतुल्लाह महर, मौलाना ताज मोहम्मद भट्टी, असदुल्लाह हैदरी, मौलाना अब्दुल वहीद बिरोही, अब्दुल्लाह अब्बास नूनारी, यार मोहम्मद जाफरी, खलील अहमद टोल, रिजवानुल्लाह चाचड़, कारी रियाज़ अहमद टावरी, एडवोकेट अनीसुर रहमान सुमरो, बाबू बंगलानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में राब्ता ऑफिस खां कयो वियो। मुज़ाहिरनि जे खे हथनि में बैनर प्ले कार्ड हुआ जिन मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च करे सिंधु दरिया ते डैम नामंजूर, दरिया ते दरियाए सिंध ते कैनाल नामंजूर, सिंधु ते धाड़ा नामंजूर जहिड़ा नारा हंया। मुज़ाहिरनि प्रेस क्लब आॾो धरणो हुयो, जंहिं करे रोड ब्लॉक थी वियो ऐं ट्रैफ़िक मुअतल थी वियो। उन मौक़े ते मुक़ररनि चयो त सिंध खे पाणी 91 एकड़ तहत 43 सैकड़ो फ़राहम न करण करे सिंध जूं लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी चुकियूं आहिनि। वरी सिंधु ते इरसा एक्ट में तरमीम करण ऐं गैर कानूनी, गैर आईनी, गैर इख़लाक़ी 6 कैनाल ठाहिण जी साज़िश थी रही आहे, जंहिंसां सिंध जूं 50 लख एकड़ ज़मीनूं सुकी भड़भंग थी वेंदियूं ऐं समुंड में पाणी छोड़ न कयो वेंदो। समुंड ठटे सजावल बदीन खे मुकमल तौर पाए वेंदो। 6 कैनाल ठहण ते मख़सूस कंपनियुनि खे फ़ाइदो पहुचंदो, जंहिं में ग्रीन कंपनी जो नालो ॾिनो वियो आहे। उन करे सिंध दुश्मन मनसूबा वापसि वरिता वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।